टीम वर्क सभ खां ॾुखियो अमल आहे, छो जो हिन में हिकु लीडर खे उहो कुझु सोचणो पवंदो आहे त जेकॾहिं हू नाकाम थियनि था त उहा नाकामी पंहिंजे सिर ते खणे, ऐं जेकॾहिं हू कामयाबु थिए थो त उहा समूरी कामयाबी टीम जे हिसे में मोकिले। टीम वर्क लाइ इहो लाज़मी हूंदो आहे त माण्हू जेकॾहिं अॻिते वधे थो पियो त भरिसां वारे खे बि हथु ॾेई सहारो ॾेई अॻिते वधे। ईअं करण सां न फ़क़ति समूरा माण्हू कामयाबु थींदा ऐं समूरा माण्हू नाकाम थींदा त उन ते बहस मुबाहिसो करे, डिस्कशन करे ऐं उन खां पोइ ई माण्हू अॻिते वधी सघे थो। टीम वर्क लाइ इहो लाज़मी हूंदो आहे त तव्हां में बर्दाश्त हुजे, छो जो हर टीम में के अहिड़े क़िस्म जा माण्हू मौजूदु हूंदा आहिनि जेके या त सुठा ॻाल्हाईंदड़ हूंदा आहिनि, सुठो अमल कंदड़ हूंदा आहिनि, ऐं टीम में अहिड़ा माण्हू बि मौजूदु हूंदा आहिनि जेके तव्हांखे रोकींदा आहिनि, को कमु करणु न ॾींदा आहिनि ऐं इहो चाहींदा आहिनि त तव्हां बि को कमु न कयो। उन ई लाइ लाज़िम आहे त तव्हां हमेशह कोशिशि करे हर निकमे माण्हूअ खे बि पाण सां गॾु खणो। हिकु सुठे लीडर जो कमु ई इहो हूंदो आहे। हिकु उस्तादु बहितरीनु लीडर हूंदो आहे। मूंखे हैरत थींदी आहे अहिड़े उस्ताद ते जेके शिकायत कंदा आहिनि त ॿार नथा पढ़नि या क्लास में ॿार हरकत कंदा आहिनि। जेको ॿारु क्लास में नथो पढ़े ऐं पोइ बेंच ते वेहे थो पियो, उनखे जेकॾहिं हू आॾो विहारे, उनखे गौर सां पढ़ाए, उन ते ध्यानु ॾिए ऐं हुन सां जेके गॾु ॿिया शागिर्द आहिनि उन्हनि सां गॾु खणंदो त हू हिकु बहितरीनु टीम लीडर आहे। वरना हिकु टीचर हमेशह नाकाम ई रहंदो। हिकु टीचर बहितरीनु टीम लीडर हूंदो आहे छो जो हू पंहिंजे क्लास जे समूरनि शागिर्दनि खे जेके मुख़्तलिफ़ मिज़ाज जा हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ सोच जा हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ ज़हन जा हूंदा आहिनि, उन्हनि खे गॾु खणंदो आहे। टीम वर्क तमामु लाज़मी आहे कामयाबीअ जे लाइ।